नाज़रीन ख़बरें अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। न्यू ठकराठो में शिया उलमा जाफरिया साजिद अली नकवी जे सॾ ते पूरे मुल्क जियां ठकराठे में लतीफी इमाम बारगाह खां प्रयास क्लब ताईं फलस्तीन जी हिमायत में ऐं इसराइल जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ शिया उलमा क़ाउंसल ठकराठे जे अॻवाण इशफाक अहमद नजफी ज़वार शाह मोहम्मद भट्टी अता हुसैन समून ज़वार मुनीर अहमद महतम अली अंवर महतम जी अॻवाणी में रैली कढी इसराइल जी बरबरियत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाणनि पारां रैली खे ख़िताब कंदे चयो त फ़लस्तीन जे मज़लूम अवाम मथां थींदड़ ज़ुल्म जी मज़म्मत कयूं था। तमामु मुसलमान मुल्कनि खे घुर्जे त इसराइल जे ज़ुल्म हुकूमत ख़िलाफ़ आलमी दुनिया आॾो आवाज़ उथारनि। फ़लस्तीनी मुसलमाननि मथां थींदड़ ज़ुल्म नाक़ाबिले बर्दाश्त आहे। उम्मत मुस्लिम खे मुतहद थी ज़ालिम इसराइल खे मुंहुं तोड़ जवाबु ॾियणु घुर्जे। हमारे